अदा मुझे नालो ज़ाहिद हुसैन और हुसैन मकसोलंगी है। अदा एक हफ़्तो अवल पहिरों भी मां हिते आयो हुअमि प्रेस ते, मां पंहिंजो बयान रिकॉर्ड करायो हुयो। वो जीअं मीडिया ते हलियो तीअं ई हिकु बाअसर माण्हू मुंहिंजे दुकान खे तालो लॻायो। मुंहिंजो हफ़्ते खां वठी दुकान बंदि आहे। हफ़्ते खां वठी मुंहिंजे घर में चुल्हो बि न भरियो आहे। मूंखे कुझु संगत वारा कुझु ओड़े पाड़े वारा उहे मानी मोकिलींदा घर ॾे। मां IG सिंध SSP लाड़काणो DSP रतोदेरो SHO रतोदेरो खे बाहुमदी अर्ज़ु थो कयां त मुंहिंजो दुकान खोलाए ॾियो ऐं उन्हनि ॿियनि सभिनी दोस्तनि खे पाबंद कयो त जेसिताईं मुंहिंजो किडनी वारो मसइलो हल थी वञे तेसिताईं मूंखे तंग न कनि। मां पैसा ॾियणु चाहियां थो, कंहिंजो बि रुपयो मेरो न थींदो। मां कराची लियाकत नेशनल हॉस्पिटल, आगा खान हॉस्पिटल, जना हॉस्पिटल ऐं डाव हॉस्पिटल जे डॉक्टरनि सभिनी खे इल्तमास कयां थो त जीअं अगरि तव्हां वटि को किडनी वारो पेशेंट अचे त मां किडनी ॾियण लाइ तयारु आहियां त जीअं मुंहिंजो मसइलो हल थी चुके। मुंहिंजी उमिरि हिन वक़्तु 35 साल आहे ऐं ब्लड ग्रुप B नेगेटिव आहे। मुंहिंजो कॉन्टेक्ट नंबर 0334 00257770 आहे। महिरबानी कयो मूं ते त जीअं मुंहिंजो मसइलो हल थी वञे। पहिरों जीअं दुकान खुलियल हुयो 500-700 रुपया मुंहिंजे घर जो गुज़र सफ़र थींदो हो, उतो निकिरंदा हुआ मूंखे पैसा। हिन वक़्तु मूं वटि कुझु बि कोन्हे। मां ॿारनि जी ख़र्चीअ लाइ बि परेशान आहियां। महिरबानी कयो मूं ते, जेके बि सरंदी वारा आहियो त इन कर्ज़नि सां ॻाल्हायो, मूंखे मोहलत वठी ॾियो त जीअं मां पंहिंजो दुकानु खोलियां, मां दुकान ते रोज़गार करे सघां।